जी नाज़रीन, अलगोज़ो जेको आहे सो सिंध जी क़दीम सक़ाफ़त जो हिसो आहे ऐं पूरी दुनिया में सिंधी अलगोज़ो नवाज़ जेके आहिनि से तमामु उन शोहरत माणी आहे। हींअर उन हिसाब सां सक़ाफ़त जे हवाले सां हिकिड़ो महीनो हले थो ऐं असां जे फैज़गंज में हिकिड़ो मशहूरु शख़्सियत मोहम्मद उर्स भट्टी जेको पूरी हू त हिन ज़िंदगी में हींअर नाहे रहियो, हींअर हुनजो फर्ज़ंद आरिफ़ उर्स भट्टी मौजूदु आहे ऐं असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं फ़न जे हवाले सां हुन सां कचहरी कंदासीं ऐं सोच टीवी जे नाज़रीन खे आरिफ़ उर्स भट्टी जो जेको फ़न आहे उहो ॾेखारींदासीं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां सोच टीवी खे टाइम ॾिनो आहे ऐं हींअर तव्हां सोच टीवी वारनि जे ॾिसंदड़नि खे छा ॿुधाईंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी सोच टीवी वारनि जी जिन मूंखे मतिलबु हिन पंहिंजे चैनल में प्रोग्राम में दावत ॾिनी आहे, वॾी महिरबानी। मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे हिन महिल फिरकोयारी ॿुधाईंदुसि। शाह लतीफ़ जो कलाम पहिरीं 5 साल 40 साल रही वई रात बंबोर। माशाल्लाह साईं, ज़बरदस्त। पहिरें पवंदी साण चवंदी साण रही वञ रात बंबोर में तव्हां ज़बरदस्त धुन असांजे सोच टीवी जे ॾिसंदड़नि खे ॿुधाई। ऐं दुनिया में केतिरा ई साज़ आहिनि जेके वॼाइनि था था, पर असांजी सोनी सिंध में तमामु घणा साज़ रहिया आहिनि। हींअर बि जेको ही बीन वारो आहे जंहिंखे अलगोज़ो असां चऊं था, तमामु सुठे हिसाब सां ॿुधो बि वञे थो। जेके सुलझल माण्हू आहिनि उहे हिनखे सुठी क़दर सां ॾिसनि था। असांखे तव्हां ॿुधायो त सक़ाफ़त खाते तरफ़ां तव्हांजे लाइ के उपा वरिता विया आहिनि? जेकॾहिं तव्हांखे को वज़ीफ़ो या उन खां अलावा जेके सक़ाफ़ती प्रोग्राम थियनि था सॼी सिंध में, त उते तव्हांखे घुरायो वञे थो? जीअं त असांखे वज़ीफ़ो मिलंदड़ आहे सक़ाफ़त खाते तरफ़ां मिलंदो आहे ऐं ॿियनि प्रोग्रामनि में बि घुरायो पियो थो वञे। ऐं काफ़ी सारा प्रोग्राम जीअं भिक्षा जी स्टेज ते प्रोग्राम कंदा आहियूं, वरी ॿियनि मुख़्तलिफ़ शोनि में बि घुरायो वेंदो आहे। पर हिननि ॾींहंनि में ख़ासि करे कोन किथे बि इनवाइट कयो वियो आहे, ख़बर न आहे छो। अच्छा साईं, असांखे ॿुधाईंदा हलो त हीअ जेका अलगोज़ो आहे ही केतिरनि बीननि ताईं वॼाए सघिजे थो? हिन में 3 बीनूं बि वॼाए सघजनि थियूं, 4 बीनूं बि गॾाए वॼाए सघजनि थियूं, 5 ताईं वॼायो वञे थो। अक्सर मतिलबु 3 बीनुनि ताईं वॼायो आहे। मुंहिंजो मरहूम वालसा मोहम्मद उर्स भट्टी उस्ताद उर्स भट्टी जेको हुयो, तक़रीबन 4 बीनूं गॾे वॼाईंदो हुयो, जंहिंखे
हिन में ॿ थियनि था हिकिड़ो सिस्टम। हे हिकिड़ो नर आहे, हिकिड़ी मादी आहे। मादीअ में मतिलबु जंहिंमें ॿोल निकिरे उन मादी बि न छॾे वञे थो। ॿियो जेको नर आहे, जेको साप आहे, जो माना साह जो आवाज़ु कढंदो आहे, हिननि खे ॿिन्हिनि खे पाण में मिलाए करे ऐं धुन कढी वेंदी आहे। अच्छा, असांजी मरहूम मोहम्मद उर्स भट्टी त दुनिया लेवल ते हिकु मशहूरु शख़्सियत हुई अलगोज़े नवाज़ जे हिसाब सां पूरी दुनिया में सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कयो। अच्छा, असांखे तव्हां इहो ॿुधायो न तव्हां केतिरनि ॾींहंनि ताईं जेको आहे सो सुर वॼाए सघो था? मां हाली फ़िलहाल ॿिन्हिनि ताईं कमु मुंहिंजो जारी आहे, पर अॻिते हली हिन शइ खे अॻिते वधाइबो, प्रोमोट कबो। साईं, तमामु बहितरीनु ॻाल्हि, तमामु बहितरीनु। अच्छा, वरी असांजे सोच टीवी जे ॾिसंदड़नि खे तव्हां छा था ॿुधायो? मोर थो खिले, मोर भले थो खिले। माशाल्लाह। अदा आरिफ भाई, असांखे ॿुधाइजो त ही तव्हां फ़न जेको आहे सो केतिरे अर्से में सिखियो आहे ऐं उन खां अलावा कॾहिं खां वठी तव्हां इन कम में जेको आहे सो सलाहियल आहियो? जीअं त मुंहिंजो वाल साहिबु उस्ताद मोहम्मद उर्स भट्टी मरहूम, जेको ही फ़न वॼाईंदो हुयो अलगोज़ो, बाबा दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे चुको ऐं केतिरा ई अवार्ड हासिलु करे चुको। हू मरहूम सदाईं मूंखे इहो चवंदो, बाबा ही मुंहिंजो सकाफ़ती साज़ आहे, फ़न आहे, मूं वटि विरसो आहे, तूं मूं वटि सिख, मूंखे जेकी ॼाण आहे मूंखां वठि। ऐं तव्हां मुंहिंजे वञण खां पोइ तोखां माण्हू इहो ई पुछंदा भई तो वटि का शइ आहे। पोइ साईं मां नेशनल बैंक में कमु कंदो हुयुसि, तॾहिं मूंखे वरी हिन पासे ते सोच सम्झ न हूंदी, वीचार न हूंदो। पोइ बाबा मरहूम जे हूंदे ई मूंखे मतिलबु शौक़ु थियो। तक़रीबन माना मूंखे 3 साल खनि बाबा मरहूम हिन शइ जी तरबियत ॾिनी, उन में कुझु न कुझु पंहिंजो सिखियासीं। वरी उन खां पोइ बाबा मरहूम ही फ़ानी दुनिया छॾे वियो। उन पोइ उस्ताद मंज़ूर अली भट्टी आहे, जेको मुंहिंजो सौटु आहे, बहितरीनु ढोलक नवाज़ आहे, ऐं बाबा सां केतिरा मुल्क बि घुमी आयो। पोइ उन सां सिखियासीं गॾु, उन जेको आहे हिन मंज़िल ते पहुचायो। ऐं उस्ताद आहे ग़ुलाम मोहम्मद चांद जो नालो अथसि, बाबा जो शागिर्दु आहे, तमामु भालो वॼाइण वारो आहे, उन खां कुझु करायो आहे। उस्ताद मोहम्मद उर्स भट्टी दुनिया जे केतिरनि मुल्कनि में जेको आहे सो पाकिस्तान जो नालो रोशन कयो? बाबा साईं तक़रीबन काफ़ी मुल्क, जंहिंमें चाइना वियो, लंडन 2 दफ़ा 3 वियो, जापान वियो, स्विट्ज़रलैंड, इटली, जर्मन, फ्रांस, तुर्की, सिंगापुर, हांगकांग, दुबई ऐं ॿिया काफ़ी सारा मुल्क आहिनि जंहिंजा मूंखे नाला ई पूरा कोन था अचनि, पर उहे यादगिरियूं, उहे तस्वीरूं या उहे अवार्ड्स, उहे पिया आहिनि मौजूदु आहिनि। ईअं सम्झंदा आहियूं त माना वाल साहब बाबा मरहूम सां गॾु ई आहे, उहो सां जुदा न थियो आहे, छो त हुनजो नालो एतिरो आहे। ऐं हिन महिल बि मतिलबु किथे बि असां वेंदा आहियूं, पर हुन फ़ोटू ॾिसी, जिते फ़ोटू लॻल हूंदा, मां पाण फ़ख़ुरु महसूसु कंदो आहियां इहो वाल साहब जो फ़ोटू आहे। अच्छा साईं, तव्हांखे भला सिंध हुकूमत तरफ़ां या पाकिस्तानी हुकूमत वफ़ाक़ी गवर्नमेंट तरफ़ां के जेके शील्ड्स वग़ैरह थींदा आहिनि या इनामात उहे मिलिया आहिनि सकाफ़ती हिसाब सां? हाँ, जीअं त मूंखे अञा एतिरी मंज़िल ताईं मां न पहुतो आहियां, मूंखे थोरो अर्सो थियो आहे। वरी बाबा मरहूम जो काफ़ी शील्ड्स उनखे अवार्ड मिलियल आहिनि, काफ़ी सारियूं शयूं। आरिफ भाई, असांखे तव्हां हिकिड़ी धुन आहे, मशहूरु धुन आहे ज़बरदस्त, मूंखे जोगी हणी ॾे ढारो तूं,
इहा असांखे ॿुधायो पोइ टी जॾहिं ॾिसंदड़ खे इनशाला तमामु घणी पसंदि ईंदी इन ते महिरबानी कयो साईं। हाँ जी साईं बिल्कुलु। ॿुधायो त हीउ जेको आहे अज़ीम फ़न अलगोज़े जो उनजी शुरूआति कॾहिं खां वठी हीउ जेको आहे सो राइज थियो आहे। यानी दरअसल हे पूरो काफ़ी टाइम खां पुराणे अरसे खां जेको आहे सो हीउ वॼायो वेंदो आहे साज़। हीउ साज़ जेको आहे मतिलबु हनार पाण सां गॾु ॿकरियूं चारींदे ऐं जेको आहे माल जेको चारींदा हुआ उन में बि काफ़ी वॼाईंदा। उन खां बाद में हीअ जेके ओताकूं जेके में सकाफ़त सिंध जी हलंदी ओताकुनि में कचहरियूं थींदियूं मच कचहरियूं उन में काफ़ी माण्हू जेको आहे सो अलगोज़ो जो साज़ ॿुधणु पसंदि कंदा। ऐं नड़ बेत बि जेको चया वेंदा आहिनि उन में बि अलगोज़े जो साज़ इस्तेमालु थींदो आहे। ऐं काफ़ी जेको आहे सो हिन महिल जेकी मक़बूलियत आहे इहो आहे हिन फ़न खे आहे। अलगोज़ो आहे, चंग आहे, बोणीदो आहे, बांसुरी आहे, बीनूं आहिनि ऐं ॿियो के चपड़ी यकतारो आहे, साज़ आहे असांजो मटको आहे उहो बि घणो ई जेको आहे सो वॼायो वेंदो आहे हिननि सां गॾु। सही हीउ जेको अलगोज़ो आहे इन जो ज़ाहिरी तौर ते हिकिड़ी शइ ज़ाहिर कान्हे को बि चवां जेको आहे कलाम थियो था हिकिड़ो साज़ आहे फ़न आहे त हिते असांजी पसगिरदाई में जेको आहे सो हिनखे पसंदि कयो वञे थो या नथो पसंदि कयो वञे। असां बिल्कुलु काफ़ी सुलझियल माण्हू हुनखे ॾाढो पसंदि कंदा आहिनि ऐं गौर सां ॿुधंदा आहिनि। घणा जेके माण्हू आहिनि ॼाण सुञाण वारा माण्हू आहिनि उहे ॾिसंदा आहिनि त हीउ आख़िर जो हे आयो आहे त छा थो करणु चाहे छा थो चवणु चाहे। काफ़ी माण्हुनि मां असांखे ॾाढो दाद मिलंदो आहे, ॾाढियूं मुहबतूं मिलंदियूं आहिनि माण्हुनि मां। और साईं असांखे तव्हां हाणे प्रोग्राम जी आख़िर में असांखे वाला हीउ जेको सिंध जो असलो की गानो आहे हो जमालो इहो असांखे ॿुधायो।
माशाल्लाह ज़बरदस्त साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सोच टीवी खे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो आहे ऐं तव्हां असांखे तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। जी नज़रिन मां तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलां त उस्ताद आरिफ़ भट्टी जेको आहे सो उन असांखे मुख़्तलिफ़ साज़ ॿुधाया आहिनि ऐं उन हवाले सां हिनजो इहो बि चवणु आहे त हीउ जेको अलगोज़ो आहे इहो क़दीम सकाफ़त जो हिकिड़ो हिसो आहे ऐं उन हिसाब सां ही सदियुनि खां वठी अलगोज़ो जेको आहे सो असांजो फ़न रहियो आहे। उन खां अलावा हीउ जेको फ़न आहे अलगोज़ो इहो बि हिकु आम माण्हू खां वठी हिकिड़ी सुठी लेवल ताईं जेके माण्हू आहिनि उहे हिन खे ॿुधण बि पसंदि कनि था ऐं हीउ जेको अलगोज़ो आहे इहो अक्सर जेको आहे सो शुरूआति वारनि ॾींहंनि में जॾहिं हीउ राज थियो हो हज़ारे साल पहिरियों, तॾहिं हिन खे जेको आहे सो ॻोठाणा माण्हू धनार ऐं ॿिया सुरीला माण्हू जेके हुआ पंहिंजे ओताकनि में हिन खे वॼाईंदा हुआ। उन खां अलावा हिन जो जेको शुरूआती थियो आहे उस्ताद ख़मीसो ख़ान खां वठी जेको आहे सो हीउ फ़न जो जेको सिस्टम शुरू थियो आहे अलगोज़े जो ऐं हिन में जेके आहिनि से ॿिनि बीननि खां वठी 4 बीननि ताईं जेको आहे सो हिन जो सिस्टम हले थो। 4 बीननि ताईं हीउ जेको आहे सो बाक़ाइदे सां हिकिड़ो नवाण थी निकिरे, हिकिड़ा नवां सुर था निकिरनि पिया ऐं असांखे हिन आरिफ़ भाई जेको आहे सो तमामु घणियूं शयूं ॿुधायूं आहिनि ऐं असां कोशिशि कयूं था त ऐं असांखे इहो ख़ुशी बि थींदी त असांजे सोच टीवी जा जेके ॾिसंदड़ आहिनि हिन खे तमामु घणो पसंदि कंदा। अली बख्श चांग, सोच टीवी, फैज़गंज। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मलाई सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजो चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.